ओम शांति। अरे मेरी तारीख है 29/11/2025। सब मेरा मेरा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हां सच्चा सच्चा राजऋषि आहियो। तव्हांजो कर्तव्य आहे तपस्या करणु। तपस्या सां ई पूजन लाइक़ु ठहींदव। प्रश्न आहे, कहिड़ो पुरुषार्थ सदाकाल जे लाइ पूजन लाइक़ु ठाहे ॾींदव? उत्तर आहे, आत्मा जी ज्योति जॻाइण व तमो प्रधान आत्मा खे सतो प्रधान ठाहिण जो पुरुषार्थ करो त सदाकाल जे लाइ पूजन लाइक़ु ठही वेंदो। सतो प्रधान आत्मा खे सतो प्रधान ठाहिण जो पुरुषार्थ करो त सदाकाल जे लाइ पूजन लाइक़ु ठही वेंदो। जो हाणे गफ़लत कंदा आहियूं उहे ॾाढा रोईंदा। अगरि पुरुषार्थ करे पास न थियव, धर्मराज जी सजायूं खाधव त सजायूं खाइण वारा जी पूजा न थींदी आहे। सजा खाइण वारनि जो मुंहुं ऊचो न थी सघंदो। ओम शांति। रूहानी बाप प्रति रूहानी ॿारनि प्रति रूहानी बाप सम्झाइनि था। फिर त आत्मा खे सम्झाईंदा आहिनि कि पहिरियों पंहिंजे खे आत्मा निश्चय करो। पहिरियों आत्मा पोइ पुठियां शरीर। जाते प्रदर्शनी अथवा म्यूज़ियम में क्लास में पहिरियों इहा सावधानी ॾियणी आहे कि पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे। बट ॿार जॾहिं वेहींदा आहिनि सभु देही अभिमानी थी करे न वेहींदा आहिनि। हिते वेहींदा बि किथे ॿिया ख़्यालात ईंदा आहिनि। सत्संग में जेसि ताईं कोई साधू आदि अचे तेसि ताईं छा वेही कंदा आहिनि। कोई न कोई ख़्यालात में वेठा रहंदा आहिनि। पोइ साधू आयो त कथा आदि ॿुधण लॻी वेंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि इहे सभु भक्ति मार्ग ॿुधाइणो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि इहे सभु आर्टिफिशियल आहिनि। इन्हनि में आहे कुझु बि न। दीपमाला बि आर्टिफिशियल मल्हाईंदा आहिनि, है न। बाप सम्झाईंदा आहिनि इहे सभु आर्टिफिशियल आहे। जेका बि कथायूं आदि ॿुधाईंदा आहिनि इन्हनि में कुझु आहे न। दीपमाला बि आर्टिफिशियल मल्हाईंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि ज्ञान जो टियों नेत्र खुलणो खपे त घर घर में सोजड़ो थिए। हाणे घर घर में अंधियारो ई आहे। इहे सभु ॿाहिरां जो प्रकाश आहे। तव्हां पंहिंजी ज्योति जॻाइण बिल्कुलु शांति में वेहींदा आहियो। ॿार ॼाणंदा आहिनि स्वधर्म में रहण सां पाप कटिजी वेंदा। जन्मांतर जे पाप हिन याची यात्रा सां ई कटंदा। आत्मा जी ज्योति बुझल आहे न। शक्ति जो पेट्रोल सॼो ख़त्म थी वियो आहे। उहो पोइ भरिजी वेंदो छो जी आत्मा पवित्र थी वेंदी। केतिरो राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे न। हाणे लक्ष्मी जी केतिरी पूजा थींदी आहे। कई लिखंदा आहिनि लक्ष्मी वॾी या सरस्वती मां वॾी। लक्ष्मी त हिकु हूंदी आहे, पोइ हिकु ई श्री नारायण बि हूंदो आहे। अगरि महालक्ष्मी खे पूजदा त हुननि खे 4 भुजायूं ॾेखारींदा आहिनि। हुननि में ॿई अची वेंदा आहिनि। वास्तव में उन्हनि खे लक्ष्मी नारायण जी पूजा चइबो। चतुर्भुज आहे न। ॿई इकट्ठा आहिनि। परंतु मनुष्य खे कुझु बि सम्झ में न ईंदो आहे। बेहद जो बाप चईंदा आहिनि कि हाणे बेसमझ थी विया आहिनि। लेकिन बाप कॾहिं सॼी दुनिया जे ॿारनि खे चईंदा। लेकिन लौकिक बाप कॾहिं सॼी दुनिया जे ॿारनि खे चईंदा छा कि बेसमझ थी विया आहिनि। लेकिन इहे बाबा ई चई सघंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो विश्व जो बाप केरु। ख़ुदि चईंदा आहिनि मां सभी आत्माउनि जो बाप आहियां। तव्हां सभु मुंहिंजा ॿार आहियो। उहो साधू माण्हू त चई ॾींदा सभु भॻवान ई भॻवान आहे। तव्हां ॼाणंदा आहियो बेहद जो बाप बेहद जो ज्ञान सम्झाइनि था असां आत्माउनि खे। मनुष्यनि खे त देह अभिमान रहंदो आहे। मां फलानो आहियां। शरीर ते जो नाम पियो हुन ते हलंदा आहिनि। हाणे शिव बाबा त निराकार सुप्रीम सोल आहे न। हुन आत्मा ते नाम शिव, है न। असांजो त शरीर ते नाम आहे, हुन ते ई हलंदा रहंदा आहिनि। लेकिन बाबा जो त ख़ुदि आत्मा ते ई नाम शिव। बाबा खे त शरीर यादि ई न ईंदो पंहिंजो।
है न। त बाबा चवनि था आत्मा ते नाम हिकु ई शिव बाबा जो आहे। तव्हां बि सोचियो असांजे शरीर जो नाम, शरीर आहे ई न, शरीर जो नाम वाम असांखे कुझु पतो ई न आहे। लेकिन न, असांखे माण्हू शरीर सां ई ॾिसंदा त सॾु कंदा, लेकिन उहो बि सोचियो हा भई ठीकु आहे, ज़्यादा ध्यानु आत्मा ते ॾियो। बसि उहो परमात्मा उन्हनि जो नाम शिव आहे। बाक़ी जो बि आत्मायूं ढेर जा ढेर आहिनि, सभिनि जे शरीरनि ते नाम पयल आहिनि। शिव बाबा हिते रहंदा न आहिनि, उहो त परमधाम खां ईंदा आहिनि। शिव अवतरण बि आहे। हाणे बाबा तव्हांखे सम्झायो आहे। हाणे सभी आत्मायूं हिते ईंदियूं आहिनि पाठ वॼाइण। बाप जो बि पाठ आहे। बाप त ॾाढो वॾो कमु हिते कंदा आहिनि। अवतार मञंदा आहिनि त उन्हनि जी हॉलीडे ऐं स्टैम्प आदि हुजणी खपे। सभु देशनि में हॉलीडे हुजणी खपे। छो जी बाबा त सभिनि जो सदगति दाता आहे। उन्हनि जो जनमु ॾींहुं ऐं हलण वञण जो ॾींहुं, डेथ आदि जो कुझु पतो ई न पई सघंदो आहे। छो जो बाबा हिते कोई पंहिंजो शरीर थोरी वठंदा आहिनि। छो जो त न्यारा इन करे सिर्फ़ु शिवरात्रि चई ॾींदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो ॿार, अधु कलाक जो बेहद जो ॾींहुं, अधु कलाक जो बेहद जो राति पूरी थी करे पोइ ॾींहुं थियणो आहे। हुन जे विच में बाबा ईंदा आहिनि। इहे त एक्यूरेट टाइम आहे न। मनुष्य जनमंदा आहिनि त म्यूनसिपालिटी में नोट कंदा आहिनि, पोइ 6 ॾींहंनि खां पोइ हुनजो नाम रखंदा आहिनि। उनखे चईंदा आहिनि नामकरण। कोई छुटी कंदा आहिनि। बादशाहूं त ॾाढियूं आहिनि। लक्ष्मी जी पूजा कंदा आहिनि, आतिशबाजी जलाईंदा आहिनि। त पुछी सघंदा आहियो जो लक्ष्मी जो त्योहार तव्हां मल्हाईंदा आहियो, उहो कॾहिं तख़्त ते वेठी, है न। तख़्त ते वेहण जो ई कॉरोनेशन डे मल्हाईंदा न, उनजो जनम न मल्हाईंदा। लक्ष्मी जो चित्र थाली ते रखी पोइ उन्हनि सां धन मांगदा आहिनि। बसि ॿियो कुझु न आहे। मंदर में वञी करे भल कुझु मांगदा, परंतु दीपमाला जे ॾींहुं त हुन सां सिर्फ़ु पैसा मांगदा। पैसा ॾींदी थोरी आहे। इहे जीअं भावना आहे उन अनुसार शिव बाबा ई उन्हनि खे ॾींदा आहिनि। अगरि कोई सची भावना सां पूजा कंदो त अधु कलाक जे लाइ धन मिली सघंदो। इहा आहे अल्पकाल जो सुख। किथे त स्थाई सुख बि हूंदो न। स्वर्ग जो त उन्हनि खे पतो ई न आहे। हिते स्वर्ग जी भेट में कोई खड़ो थी न सघंदो, कोई खड़ो न थी सघंदो। स्वर्ग जे सुखनि जी भेट में तव्हां ॼाणंदा आहियो अधु कलाक ज्ञान आहे, अधु कलाक भक्ति आहे, पोइ थींदो आहे वैराग्य। सम्झाइबो आहे इहे पुराणी छीछी दुनिया, इन करे पोइ नई दुनिया ज़रूरु खपे। नई दुनिया वैकुंठ खे चईंदासीं। उन्हनि खे हेवन पैराडाइज़ चइबो आहे। हिन ड्रामा में पाठधारी बि अविनाशी आहिनि, है न। तव्हां ॿारनि खे मालूम पियो आहे कि असां आत्मायूं पाठ कीअं वॼाईंदा आहियूं। हिन ड्रामा में पाठधारी बि अविनाशी आहिनि। तव्हां चई सघंदा आहियो तव्हांखे मालूम पियो कि असां आत्मा पाठ कीअं वॼाईंदा आहियूं। बाबा सम्झाईंदा आहिनि कंहिंखे बि प्रदर्शनी आदि ॾेखारिणो आहे त पहिरियों इहे एम ऑब्जेक्ट सम्झायो। लक्ष्मी नारायण जी बाबा पहिरियों चईंदा आहिनि, शिव बाबा खे सम्झाए पोइ ॿियो इहो चित्र सम्झायो। सेकेंड में जीवन मुक्ति कीअं मिलंदी आहे। जनम मरण में त ज़रूरु अचिणो ई आहे। त सीढ़ी ते ॾाढो सुठी रीति सम्झाए सघंदा आहियो। रावण राज्य में बि भक्ति शुरू थींदी आहे। सत्युग में भक्ति जो नाम निशान न हूंदो आहे। ज्ञान ऐं भक्ति ॿई अलॻि अलॻि आहिनि। हाणे तव्हांखे हिन पुराणी दुनिया सां आहे वैराग्य। तव्हां ॼाणंदा आहियो इहा पुराणी दुनिया हाणे ख़त्मु थियणी आहे। बाप सदैव ॿारनि जे सुखदाई ई हूंदा आहिनि। ॿारनि जे लाइ ई बाप केतिरो मथो मारंदा आहिनि न। ॿारनि जे लाइ ई बाप केतिरो मथो मारंदा आहिनि। ॿारनि जे लाइ ई गुरू वटि वेंदा आहिनि, साधुअनि वटि वेंदा आहिनि। कहिड़ी बि कीअं बि करे ॿार थिए, छो जो सम्झंदा आहिनि ॿार थींदो त उन्हनि खे मिल्कियत ॾेई करे वेंदासीं। ॿार थिए त उन्हनि खे असां वारिस ठाहियूं।
त बाप कॾहिं ॿारनि खे दुख थोरी ॾींदा, इम्पॉसिबल आहे। तव्हां माउ बाप चई करे केतिरी रड़ियूं मारंदा रहंदा आहियो, तो माता पिता चई करे केतिरी रड़ियूं मारंदा आहियो। त ॿारनि जो रूहानी बाप सभिनि खे सुख जो रास्तो ॿुधाईंदो आहे। सुख ॾियण वारो हिकु बाप आहे, दुख हर्ता सुख हर्ता हिकु रूहानी बाप आहे। इहे विनाश बि सुख जे लाइ आहे, न त मुक्ति जीवन मुक्ति कीअं पाइनि। परंतु इहे बि कोई थोरी सम्झंदा। हिते त इहे ग़रीब अबलायूं जो पंहिंजे खे आत्मा निश्चय करे सघंदियूं आहिनि। हिते त इहे ग़रीब अबलायूं आहिनि जो पंहिंजे खे आत्मा निश्चय करे सघंदियूं आहिनि। बाक़ी वॾा माण्हुनि खे देह अभिमान एतिरो कड़ो पको थी वियो आहे जो ॻाल्हि न पुछो। बाबा बार बार सम्झाईंदा आहिनि, तव्हां राज ऋषि आहियो। ऋषि हमेशह तपस्या कंदा आहिनि, उहो त ब्रह्म खे तत्व खे यादि कंदा आहिनि। या कोई काली आदि खे यादि कंदा। ॾाढा सन्यासी बि आहिनि जो काली जी पूजा कंदा आहिनि, मां काली जी पुकारंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि हिन समय सभु विकारी आहिनि, कामचिता ते वेही सभु कारा थी आहिनि। माउ बाप ॿार सभु कारा थी आहिनि। इहा बेहद जी ॻाल्हि आहे। सत्युग में कारा थींदा ई न आहिनि, सभु गोरा ई हूंदा आहिनि। पोइ कॾहिं सावरा ठहींदा आहिनि। इहे तव्हां ॿारनि खे बाबा सम्झाईंदा आहिनि। थोरो थोरो पतित थींदे थींदे अंत में बिल्कुलु ई कारा थी वेंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि रावण कामचिता ते चढ़ाए बिल्कुलु कारो ठाहे छॾींदो आहे। जॾहिं हाणे पोइ तव्हांखे ज्ञान चिता ते चढ़ाईंदो आहे। बाबा आत्मा खे पवित्र ठाहिणो पवंदो आहे न। हाणे पतित पावन बाबा अची करे पावन ठाहिण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। पाणी छा युक्ति बतलाईंदो, परंतु तव्हां कंहिंखे सम्झायो त कोटनि में कोई पाणी छा कंहिंखे पावन ठाहींदो न। परंतु तव्हां कंहिंखे सम्झायो त कोटनि में कोई सम्झी करे उच पद पाईंदा। हाणे तव्हां बाप सां पंहिंजो वरसो वठण आया आहियो 21 जन्मनि जे लाइ। है न, बाबा जो ज्ञान हर हिकु न सम्झी सघंदो, कोटनि में कोई सम्झी सघंदो। हाणे तव्हां बाप सां पंहिंजो वरसो वठंदा 21 जन्मनि जे लाइ, तव्हां अॻियां हली करे ॾाढा साक्षात्कार कंदा। तव्हांखे पंहिंजी पढ़ाई जो सभु पतो पवंदो जो आया आहिनि 21 जन्म। तव्हांखे पंहिंजी पढ़ाई जो सभु पतो पवंदो जो हाणे ग़फ़लत कंदा आहिनि, पोइ ॾाढा रोईंदा। सजायूं बि ॾाढियूं थींदियूं आहिनि न, पोइ पद बि भ्रष्ट थी वेंदो आहे, मुंहुं ऊचो न करे सघंदा। इन करे बाप चईंदा आहिनि मिठे मिठे ॿार पुरुषारत करे पास थियो, जो कुझु बि सजायूं न खाइणी पवनि तॾहिं पूजन लाइक़ु ठहींदा। सजायूं खाधी त पोइ थोरी पूजा लाइक़ु ठहींदा। तव्हां ॿारनि खे पुरुषारत ॾाढो करिणो खपे, पंहिंजी आत्मा जी ज्योति जॻाइणी आहे। हाणे आत्मा तमो प्रधान ठही आहे, उन्हनि खे पोइ सतो प्रधान ठाहिणो ई आहे। है न, हाणे आत्मा तमो प्रधान ठही आहे, उन्हनि खे पोइ सतो प्रधान ठाहिणो ई आहे। आत्मा ई आहे ई बिंदी, हिकु सितारो आहे न, उन्हनि जो कोई नाम रखी न सघे। ॿारनि खे सम्झाइबो आहे, उन्हनि जो साक्षात्कार थियो। स्वामी विवेकानंद और रामकृष्ण परमहंस खे बतलाईंदा आहिनि। उन्हनि ॾिठो उन्हनि सां कुझु लाइट निकिती सो त आत्मा ई निकिती। उन्हनि सम्झायो उहो मुंहिंजे में समाए वई। हाणे आत्मा कोई अची करे समाई थोरी वेंदी आहे, उहो त वञी करे ॿी शरीर वठंदी आहे। पिछाड़ी में तव्हां ॾाढो ॾिसंदव, नाम और रूप सां न्यारी कोई चीज़ हूंदी न आहे। आकाश पोलर आहे, उन्हनि जो बि नाम आहे। हाणे इहे त ॿार सम्झंदा आहिनि, कल्प स्थापना त थींदी ई आई आहे न, उहो त थियणो ई आहे। असां ब्रह्मण नंबरवार पुरुषारत कंदा रहंदा आहियूं। जो सेकेंड गुज़रंदो आहे उनखे ड्रामा ई चइबो आहे।
सॼी दुनिया जे चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। इहो 5000 वर्ष जो चक्कर आहे, झूम मिसल फिरंदो रहंदो आहे, टिक टिक थींदी रहंदी आहे। हाणे त मिठी मिठी ॿारनि खे सिर्फ़ु बाप खे ई यादि करिणो आहे। हलंदे फिरंदे कमु कंदे बाप खे यादि करण सां ई कल्याण आहे। पोइ माया चमाट लॻाए ॾींदी आहे। तव्हां आहियो ब्रह्मण, ब्रह्मरी मिसाल, ब्रह्म मिसल कीड़े खे आपसमान ब्रह्मण ठाहिणो आहे। उहो ब्रह्मरी जो बि त हिकु दृष्टांत आहे न। तव्हां आहियो सचा सचा ब्रह्मण, ब्रह्मणनि खे ई पोइ देवता ठहिणो आहे। हिन करे तव्हांजो इहो पुरुषोत्तम संगम युग ठहिण जे लाइ, पुरुषोत्तम ठहिण जे लाइ इहो संगम युग आहे। है न, त चयो ब्रह्मण ऐं ब्रह्मरी जी बाबा चईंदा आहिनि न राशि मिले थी, त ब्रह्मरी तव्हां ब्रह्मण आहियो, ब्रह्मरी मिसल कीड़े खे भू भू करे आप समान ठाहींदा आहियो। पोइ ब्रह्मरी ब्रह्मण ठाहींदा आहियो। तव्हां सचा सचा ब्रह्मण आहियो, ब्रह्मणनि खे पोइ देवता ठहिणो आहे। इन करे हीअ संगम युग आहे। हिते तव्हां ईंदा ई आहियो पुरुषोत्तम ठहिणु। पहिरियों ब्रह्मण ज़रूरु ठहिणो पए, मतिलबु पहिरियों पवित्रता जी प्रतिज्ञा ज़रूरु करिणो पए। ब्रह्मण जी चोटी आहे न, तव्हां ब्रह्मणनि खे सम्झाए सघंदा आहियो। चओ तव्हां ब्रह्मण आहे, ब्रह्मणनि जो त कुल आहे, ब्रह्मणनि जी राजधानी न आहे, तव्हांजो इहो कुल आहे, है न। मतिलबु हिन कुल में वॾा सिर्फ़ु शिव बाबा आहिनि। शिव बाबा ई ब्रह्मण धर्म जी स्थापना कई ऐं अंत ताईं शिव बाबा ऐं ब्रह्मा मां ई आहे। मम्मा बाबा शिव बाबा ऐं ब्रह्मा मां, भले कोई बि शरीर छॾे, है न, लेकिन माता पिता त उहे ई रहंदा, उन्हनि जी श्रीमती सभु कुझु हले थो अञा ताईं, है न। त बाबा चवनि था तव्हां ब्रह्मणनि खे सम्झाए सघंदा आहियो कि ब्रह्मणनि जो कुल हूंदो आहे, डिनाइस्टी राजधानी न हूंदी आहे। तव्हांजो कुल कीअं स्थापना कयो, तव्हांजो वॾो केरु, पोइ तव्हां जॾहिं सम्झाईंदव त ॾाढा ख़ुशि थींदा। ब्रह्मणनि खे मान ॾींदा आहिनि, छो जो उहे शास्त्र आदि ॿुधाईंदा आहिनि। पहिरियों राखी ॿधण जे लाइ बि ब्रह्मण वेंदा हुया, अॼुकल्ह त बचियूं वेंदियूं आहिनि। तव्हांखे त राखी उन्हनि खे ॿधणी आहे जो पवित्रता जी प्रतिज्ञा कंदा आहिनि। प्रतिज्ञा ज़रूरु करणी पए। अॼुकल्ह भारत खे पोइ वरी खां पावन ठाहिण लाइ तव्हां इहे प्रतिज्ञा कंदा आहियो। तव्हां बि पावन ठहो, ॿियनि खे बि पावन ठाहियो ऐं कंहिंजी ताक़त न जो ईअं चई सघे, है न। तव्हां बि पावन ठहो, ॿियनि खे बि पावन ठाहियो। ॿी कंहिंजी ताक़त न आहे जो ईअं चई सघंदो आहे कोई, जीअं असां चई सघंदा आहियूं। बाबा असांखे सेखारियो अथईं। तव्हां ॼाणंदा आहियो इहा अंतिम जन पावन ठहिण सां तव्हां पावन दुनिया जा मालिक ठही वेंदव। तव्हांजो धंधो ई इहो आहे। ईअं मनुष्य कोई चई न सघंदा आहिनि। तव्हां वञी करे कसम उठवाईंदा आहियो। बाबा चईंदा आहिनि काम महाशत्रु आहे, हिन ते विजय पाइणी आहे, हिन ते जीत पाइण सां तव्हां जगत जी ठही वेंदव। हिन लक्ष्मी नारायण ज़रूरु अॻियां जन्म में पुरुषार्थ कयो आहे, तॾहिं त अहिड़ा ठहिया आहिनि न। हाणे तव्हां ॿुधाए सघंदा आहियो कि कहिड़ा कर्मनि सां इन्हनि इहे पद इन्हनि खे मिलियो। इन में मुंझण जी कोई ॻाल्हि ई न आहे। तव्हांखे कोई हिन दीपमाला आदि जी ख़ुशी न आहे। तव्हांखे त ख़ुशी आहे कि असां बाप जा ठहिया आहियूं। असांखे त ख़ुशी आहे कि बाबा सां असांखे वरसो थो मिले, कि बाबा जो ज्ञान असां सम्झी सघंदा आहियूं। बाबा सां गॾु असां उथी सघंदा आहियूं, वेही सघंदा आहियूं, खाई सघंदा आहियूं, पी सघंदा आहियूं। भक्ति मार्ग में मनुष्य केतिरो ख़र्चो कंदा आहिनि, केतिरो नुक़सान बि थी वेंदो आहे, आग लॻी वेंदी आहे, परंतु सम्झंदा न आहिनि, है न। किथे किथे त त्योहारनि में आग लॻी वेंदी आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे असां वरी खां पंहिंजे नए घर में वञण वारा आहियूं। चक्र पोइ हूबहू रिपीट थींदो। हीअ बेहद जी फिल्म आहे, बेहद जो स्लाइड आहे। बेहद बाप जा ठहिया आहियो त कपारी ख़ुशी थियणी खपे।
असां बाप सां स्वर्ग जो वरसो ज़रूरु वठंदासीं। बाबा चईंदा आहिनि पुरुषारत सां जो खपे सो वठो। पुरुषारत तव्हांखे ज़रूरु करिणो आहे। पुरुषारत सां ई तव्हां ऊच ठही सघंदा आहियो। इहे बाबा ॿुढो एतिरो ऊच ठही न सघंदो त छो न इहे बाबा ॿुढो एॾो ऊच ठही सघंदो त छो न तव्हां छो न ठही सघंदा आहियो। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार जीअं बाप सदा ॿारनि जे प्रति सुखदाई आहे ईअं सुखदाई ठहिणो आहे। तव्हांखे मुक्ति जीवन मुक्ति जो रास्तो ॿुधाइणो आहे। ॿियो आहे देही अभिमानी ठहिण जी तपस्या करणी आहे। हिन पुराणी छीछी दुनिया सां बेहद जो वैरागी ठहिणो आहे। हिन पुराणी छीछी दुनिया सां बेहद जो वैरागी ठहिणो आहे। वरदाना हर हिक जी विशेषता खे स्मृति में रखते हुए फेथफुल ठही हिकमत संगठन ठाहिण वारा सर्व जे शुभ चिंतक ठहो। ड्रामा अनुसार हर हिक खे कोई न कोई विशेषता अवश्य प्राप्त आहे। हुन विशेषता खे कार्य में लॻायो तथा ॿियनि जी विशेषता खे ॾिसो। हिक ॿ में फेथफुल रहो त उन्हनि जी ॻाल्हियुनि जो भाव बदिली वेंदो। हर हिक में विशेषता हूंदी आहे। हुन विशेषता खे कार्य में लॻायो। हर हिक जी विशेषता ॾिसो ऐं हर हिक जी विशेषता खे कार्य में लॻायो। हिक ॿ में फेथफुल रहो त उन्हनि जी ॻाल्हियुनि जो भाव बदिली वेंदो। जॾहिं हर हिक जी विशेषता खे ॾिसंदो त अनेक हूंदे हुए बि हिकु ॾेखारे में ॾींदो। असांखे फेथफुल रहणो आहे की न इहे न कंदो, न इहे ॾाढो सुठो आहे। हिकमत संगठन थी वेंदो। कोई कंहिंजी ग्लानी करे ॻाल्हि ॿुधाए त उनखे टेको ॾियण जे बजाए उनजो रूप परिवर्तन करे छॾियो। उन सां हा में हा न मिलायो। न का त उहो चओ कोई ॻाल्हि कोन्हे, चलो उनजे लाइ बि सुठो सोचो, उहो बि बदिली वञे, परिवर्तन करे छॾियो त तॾहिं चईंदासीं शुभ चिंतक। स्लोगन आहे श्रेष्ठ संकल्प जो खज़ानो ही श्रेष्ठ प्रारब्ध व ब्राह्मण जीवन जो आधार आहे। श्रेष्ठ संकल्प जो खज़ानो ही श्रेष्ठ प्रारब्ध व ब्राह्मण जीवन जो आधार आहे। श्रेष्ठ संकल्प जो खज़ानो ही श्रेष्ठ प्रारब्ध ऐं ब्राह्मण जीवन जो आधार आहे। मतिलबु असांखे हमेशह सुठा संकल्प करणु खपनि। अव्यक्त इशारो आहे अगरि सेकेंड में विदेही ठहिण जो अभ्यास न थींदो त लाज करे बि युद्ध में वेंदी ऐं जंहिं ॻाल्हि में कमज़ोर हूंदो चाहे स्वभाव संबंध संकल्प संबंध में अचण में, स्वभाव में, संकल्प शक्ति में, वृत्ति में, वायुमंडल जे प्रभाव में, जंहिं ॻाल्हि में कमज़ोर हूंदा उन रूप में जानबूझ करके माया लास्ट पेपर वठंदी। हिन करे कंहिंमें बि कमज़ोर न थियो। सदा विदेही ठहिण जो अभ्यास करो। कल बाबा चई न विदेही थींदा विच विच में त ॻाल्हियूं बि जल्दी जल्दी ख़तमु थी वेंदियूं, पार करे वठंदा। हिन करे अंत ऐं चेक करो कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियुनि सां असांजी स्थिति हेठि मथे थींदी आहे। उन्हनि सभिनि खे हाणे विदाई ॾियो ताकी असांखे अंत समय युद्ध न करणी पए। विदेही ठहिण जो अभ्यास ॾाढो ॾाढो ज़रूरी आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।